नाज़िन नऊं देरो में तहरीक निस्वां अगवानन शीमा करमानी, कलीम दुरानी, खालिदा ज़ुल्फ, पीरज़ादो, अली शान, इमरान अदनान, महमूद भट्टी, अनवार, हारिस, शाज़िया, नैना, तवीता ऐं ॿियनि जी मंठार सोलंगी अकेडमी पारां आजियाणो ॾिनो वियो। काशिफ मंठार सोलंगी, लतीफ़ सोलंगी, अब्दुल लतीफ़ करटियो, ग़ुलाम अली ऐं ॿियनि आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त सूखड़ी अजरक ओढाए ज़बरदस्त आजियाणो ॾिनो वियो। इन हवाले सां पेश आहे सलीम सोलंगी जी हीअ रिपोर्ट। ड्रामो, डांस ऐं मौसीक़ी ज़रिए जेको पैगाम ॾियण जी कोशिश कई वेंदी आहे, असांजे माशरे जो आम माण्हू उन पैगाम खे आसानीअ सां सम्झण जी सलाहियत रखे थो। कराची खां तहरीक निस्वां जे अॻवाननि शीमा किरमानी, कलीम दुरानी, खालिदा ज़ुल्फ पीरज़ादो, अली शान, इमरान अदनान, महमूद भट्टी, अनवार, हारिस, शाज़िया, नैना, तुइता ऐं ॿियनि खे मंठार सोलंगी अकेडमी पारां नऊं दौर में आजियाणो पेश कयो वियो। तहरीक निस्वां जो वफ़द जॾहिं सिंध जे नामियारे शाइर ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मंठार सोलंगी जे रिहाइशगाह ते पहुतो त काशिफ मंठार सोलंगी, लतीफ़ सोलंगी, अब्दुल लतीफ़ करटियो, ग़ुलाम अली, सलीम रज़ा सोलंगी ऐं ॿियनि आयल महिमाननि खे सिंध जे सक़ाफ़ती सूखड़ी अजरक ओढाए ज़बरदस्त आजियाणो ॾींदे भलीकार कंदे चयो त तहरीक निस्वां जे अॻवाननि खे भलीकार करियूं था ऐं जज़्ब पेश करियूं था त हू सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾियण लाइ ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। असांजे समाज में औरतुनि खे घुर्बल हक़ नथा ॾिना वञनि, जंहिं करे उन पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते शीमा करमानी, कलीम दुरानी ऐं ॿियनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मैं ये काम पिछले तकरीबन 50 साल से कर रही हूँ और मुझे लगता है कि यही एक तरीक़ा है लोगों तक इन बातों को पहुंचाने का। लेकिन गांव-गांव, गोठ-गोठ, गली-गली हम जाते हैं शीमा के साथ, शीमा लेकर जाती हैं सब जगहों पर और मकसद यही होता है कि समाज में औरतों के हवाले से, मर्दों की भी जिम्मेदारी के हवाले से एक सुजागी जो है वो पैदा हो। त असांखे पंहिंजा हक़ वठणु घुरिजनि। मिसाल ॻाल्हि जीअं हिकिड़ो मर्द शादी थो करे बि त जंहिंसां शादी थो करे उनखे बि ॿुधाए त मुंहिंजी अॻ में शादी थियल आहे ऐं पंहिंजी ज़ाल खां बि मर्ज़ी वठे। तहरीक निस्वां में हम खुद भी तो ये काम कर रहे हैं और हमने इसको अंडरस्टैंड किया और हम समझते हैं कि ये गुड कॉज है। स्टेज नाटक ज़रिए सुजागी ॾियण लाइ पैगाम खे आम कयो वेंदो ऐं हीअ शऊर जी लाट असांजे माण्हुनि जे ज़हननि खे रोशन करण लाइ मददगार साबित थींदी। कैमरा टीम सां गॾु सलीम रज़ा सोलंगी, धरती टीवी।